अरे मां न हुजाव न त घर बि न ठही पायो आहे और ॿार बि कुंवारा रहिजी वञनि हा। तुंहिंजो छा मतिलबु आहे? मां कुझु कान कयो। तुंहिंजे भाउ खे पैसनि जी जरूरत पवंदी आहे त मां ॾींदो आहियां हुनखे। मुंहिंजो भाउ त पैसनि सां गॾु व्याज बि ॾेई वेंदो आहे ऐं गन में 2 किलो मिठाण सां गॾु 2 किलो खटाण बि ॾेई वेंदो आहे। वधीक न ॻाल्हाए, मूंखे गुस्सो अची वेंदो। छा कंदा मुंहिंजे मथां त कंहिंजी साइड ई कोन्हे। जॾहिं खां मां हिन घर में शादी करे आई ससु दॿाए वेंदी हुई और नंढी नुंहं खे पुछंदी हुई, वॾी नुंहं मथां त साइड ई कोन हूंदी हुअसि। मां तुंहिंजो साथ ॾिनो तॾहिं त तूं एतिरो चढ़ी वई आहे। छा साथ ॾिनो तो? छा साथ ॾिनो तो? घर खां दुकान, दुकान खां घर। हाणे हिन नर्ग कुर्ते पजामे खे लायो, असांजा हथ त दुखजी वञनि हिननि खे धोई धोई। तोखे टेंशन करण जी जरूरत कान थी, मां पंहिंजे पाण धोई छॾंदसि। अॼु तक त पंहिंजी चड्डी धोइण सिखिया कान आहियो, हाणे कपिड़ा छा धोईंदव? हे साईं झूलण हिन माईअ खे कुझु अकुल ॾींसि। अकुल त हाणे आयो आहे मुंहिंजे अंदरि। विच वारे खे पोल्स कीड़ा जो मुंहिंजे पीउ खे चएसि तो छोकिरो ॾाढी मथी जॻह ते कमु कंदो आहे। जॾहिं मां शादी कराए त मूंखे पतो पए कि माण्हुनि जी खुॾ ते वञी टंकियूं साफ़ कंदो आहे। मां ढिजा कान थो, बसि घर जी शांती खे ॾिसी शांत थो थी पिया। ॿी कहिड़ी माई हुजे न त हिन घर में रुके बि न हुआ। लख थोड़ाए त मन, मां तोसां गॾु एतिरी ज़िंदगी कटी। तुंहिंजे पीउ त चयो मां गऊ थो ॾियां, सफ़ा किनी मेहर ॾिनी अथसि। तव्हां बि कोई देसी घी मां कान निकिता आहियो। हिन अमेजोन जहिड़ी जंगल वारी गाह वारी मुछुनि में लिखियल जहाज जहिड़े चपनि खे मांट ॾियो।